तव्हांखे आगाह कयूं JUI जो कराची खां निकितल महांगाई मार्च रड़े पहुतो आहे। ख़बर आहे सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया मौलाना राशिद महमूद सुमरो जी अॻुवाणी में JUI जो कराची खां निकितल लॉन्ग मार्च रड़े पहुतो आहे। अहम ख़बर आहे JUI जो काल्ह कराची खां निकितल लॉन्ग मार्च अॼु रड़े पहुतो आहे, जेको सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदो इस्लामाबाद रवानो थींदो। तव्हांखे ॿुधायूं पिया मार्च जी अॻुवाणी मौलाना राशिद महमूद सुमरो करे रहियो आहे। JUI सिंध जो जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सुमरो मार्च जी अॻुवाणी करे रहियो आहे। हिन वक़्तु मार्च रड़ी पहुतो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। JUI जो कराची खां निकितल महांगाई लॉन्ग मार्च रड़े पहुतो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। मौलाना राशिद महमूद सुमरो जी अॻुवाणी में निकितल महांगाई मार्च रड़े पहुतो आहे। राब्तो कयो आहे रोड़ी में करीम बख्श जतोई सां। करीम बख्श आगाह कजो, JUI जो मार्च रड़े पहुतो आहे, छा तफ़सील आहे? जी करीम बख्श आगाह कजो, मार्च रड़ी पहुतो आहे, छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाइण वाला कराची खां JUI जो कराची खां निकितल जेको आहे लॉन्ग महांगाई मार्च जेको आहे राति देर सां रोड़ी भरिसां जेको आहे मदरसे में पहुतो, जिते जेको आहे कारकुननि जे लाइ खाधे पीते समेत जेको आहे बंदोबस्तु कयो वियो। अॼु बि जेको आहे लॉन्ग मार्च जेको आहे राशिद महमूद सुमरे जे अॻुवाणी में जेको आहे थोरी देरि बाद जेको आहे उहो जेको आहे इस्लामाबाद जेको आहे हुकूमत ख़िलाफ़ जेको आहे रवानो थींदो। पर मां तव्हांखे ॿुधाइण वञा त हज़ारनि जी तादाद में जेके कारकुन आहिनि, जेके JUI जा कारकुन आहिनि, उहे जेके आहिनि जेको आहिनि उन सां गॾु शरीक आहिनि। पर मुख़्तलिफ़ जेके उन्हनि जी जेका पंहिंजा जेके कारकुन आहिनि उन्हनि ज़िले सखर जे पंहिंजे पाण जेको आहे बंदोबस्तु करे वरितो आहे खाधे पीते समेत अॼु ॿीहर। ऐं उन खां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त कारकुननि जेके JUI जा उहे सिपाही साल पंहिंजी जेका फोर्सिस बि तयारु कई आहे। उहे वॾे तादाद में जेके आहिनि बसूं जंहिंमें जेका आहिनि उहे बि माना हिते मौजूदु आहिनि। ठीक है करीम बख्श, बड़ी मेहरबानी तफ़सील खां करण लाइ।